अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सदर आरिफ अलवी नेब तरमीमी बिल सही करण खां सवाइ वज़ीर आज़म हाउस खे वापसि सुम्हाणे छॾियो। सदर चयो आहे पार्लियामेंट मां मंज़ूर थियल क़ौमी एहतसाब तरमीमी बिल रुजत पसंदाणी नोयत जो बिल आहे। बिल सां कानून डिघनि हथनि खे मफ़लूज करे बदउनवानीअ खे हथी ॾींदो। नेब तरमीमी बिल खे बदउनवान अंसरनि लाइ वाज़े पैगाम आहे त उहे कंहिं आॾो बि जवाबदार न आहिनि, बिना ख़ौफ़ ख़तरे जे पंहिंजी फुलट जारी रखी सघनि था। IMF प्रोग्राम हिकु अधु ॾींहं में बहाल थी वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त IMF प्रोग्राम जी बहालीअ जी पूरी उमेद आहे। अमीर माण्हुनि ते टैक्स लॻंदो, ग़रीब तबिके खे रिलीफ ॾिनो वेंदो। IMF प्रोग्राम जो पगार वधाइण सां को तालुक़ न आहे। सालियाने 12 लख रुपयनि ताईं आमदनी ते टैक्स छूट बरक़रार आहे। लाहौर जी एहतसाब अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी। एहतसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज समेत ॿियनि ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल्स स्कैंडल केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जी हाज़िरी मुकमल। हमज़ा शहबाज हाज़िरीअ खां छूट जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। हाज़िरीअ खां वज़ीर आज़म जी मुस्तक़िल छूट लाइ वकील अमजद पर दलील ॾिना। अदालत शहबाज शरीफ़ जी हाज़िरी मंज़ूर करे छॾी। जॾहिं बि अदालत तलब कयो आहे पंहिंजी हाज़िरी यकीनी बणाई आहे। अदालत में पेश थियण फ़र्ज़ बि आहे ऐं ज़िम्मेवारी बि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदालत में बयान ॾींदे चयो आहे त हाणे संदसि कुलनि ते तमामु ॻरी ज़िम्मेवारी आहे। क़ौमी ज़िम्मेवारियुनि जी अदायगी सबबि हाज़िरीअ खां छूट जी दरख़्वास्त ॾिनी आहे। चिन्योट में नाले जे अॾावत मक़ामी MP जे दरख़्वास्त ते कई वई। पंजाब काबीना खां मंज़ूरी बि वरिती वई हुई। वॾे वज़ीर तौरु अवामी तरक़ी ऐं भलाई खे अवलियत ॾिनी हुई। कमनि जी क़ीमत मुक़ररु करण वक़्तु शुगर मिल्स बदिरां हारियुनि के मफ़ादनि खे नज़र में रखियो। हुकूमत पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई खातनि में बिजली जी बचत जी मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। समूरनि खातनि जा सेक्रेटरीज़ खातनि में बिजलीअ जी बचत खां प्लान ॾींदा। ग्रेड 17 खां 20 ताईं जे ऑफिसरनि जी ड्यूटी दौरान 3 कलाक AC बंदि रखण जी तजवीज़। ग्रेड 1 खां 18 ग्रेड ताईं जे ऑफिसरनि में AC जी इस्तेमाल ते मुकमल पाबंदी वीचार हेठि। अमरीकी सफ़ीर खे डील कराइण जो चवणु शर्मनाक आहे। खुर्रम दस्तगीर TV इंटरव्यू में हुकूमत तब्दील करण जो सबबु ॿुधायो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई आहे त जांच कराई वञे त हुकूमत तब्दील करण जा कहिड़ा सबब हुआ। हुक्मराननि जी IMF सां डील न पई थिए, जंहिं सबबु महांगाई आहे। हुकूमत खे सम्झ में न पियो अचे त छा करणो आहे। कानून में तरमीम बदतरीन NRO आहे। अॼु PTI कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। आमिर लियाकत हुसैन जे पोस्टमार्टम जी अदालती हुकम ते अमल शुरू। सिंध जे सिहत खाते आमिर लियाकत जे मौत जा सबब ॼाणण ख़ातिर पोस्टमार्टम लाइ पुलिस सर्जन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में पुलिस सर्जन खे हिदायत कई वई आहे त पोस्टमार्टम लाइ लाॻापियल इदारनि खे आगाह कयो वञे ऐं ज़रूरी क़दम खयां वञनि। रुपए जी बेक़दरी जारी। इंटरबैंक में डॉलर $1.50 महांगो थी वियो। डॉलर जी क़ीमत इंटरबैंक में $210.25 थी वई। इम्पोर्टेड हुकूमत में नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा रुगो $9 अरब वञी बचिया आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त अमरीका जे पहिरें पवण बावजूदि FATF जवाबु ॾेई छॾियो। FATF हिन वक़्त ताईं पाकिस्तान जे ग्रे लिस्ट मां निकिरण जो ऐलान नाहे कयो। हिन वक़्तु रुगो हुननि जा केस ऐं ग़रीबनि जो राशन ख़तमु थी रहियो आहे। हुकूमत पंहिंजे ई वार सबबु किरी पवंदी।
इस्लामाबाद के मकामी अदालत लॉन्ग मार्च दौरान भंजठाह के केस में PTI अॻवाननि जूं अबूरी ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। सेशन कोर्ट इस्लामाबाद में केस की ॿुधणी। अदालत केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे कासिम सूरी, शहरियार आफरीदी, अली मोहम्मद खान, असद उमर, फैसल जावेद, शिराज बिशारत, राजा खुर्म नवाज, शेख रशीद, मुराद सईद, परवेज़ खटक, शाह महमूद कुरैशी ॿियनि जूं ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत कोहसार थाने ते दाख़िल केस ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। अगूणू वापडा चेयरमैन रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल हुसैन नेब ऑफिस लाहौर पहुंची वियो। अगूणू वापडा चेयरमैन 2 कलाक नेब की ऑफिस में मौजूद रहियो। मीडिया से ॻाल्हाईंदे रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल हुसैन चयो त मथस मड़ियल इल्ज़ाम गलत है। प्रोजेक्ट की लागत 750 मिलियन रुपया है तो 753 मिलियन की करप्शन किएं थी वही। संदसि खिलाफ शिकायत आई हुई जैसे नेब वेरिफिकेशन करण जरूरी समझो। नेब जो पुछो उन बुधायो केस को भी सवालनामो ना ॾिनो वियो। संदसि तरफा मामलो क्लियर है। नेब जॾहिं भी केस घुराईंदो हू पेश थी वेंदो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कराची जा 18 रिहायशी मनसूबा गैर कानूनी करार ॾेई छॾिया। SPCA मनसूबन के गैर कानूनी करार ॾींदे ख़रीद ऐं विक्रे वारो अमल रोके छॾियो। सरजानी टाउन, ज़ुबैदा रेजिडेंसी, फातिमा रेजिडेंसी ऐं ॿियनि मनसूबन के गैर कानूनी करार ॾिनो वियो। मेमण घोट, गुलशन मेमार, मंघो पीर ऐं ॿियनि इलाइक़नि जा भी कुछ मनसूबा गैर कानूनी करार ॾिना विया। कानपुर भरिसां जतोई ऐं जाफ़री बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़ो। 3 ॼणा क़तल। नापर थाने की हद में जतोई ऐं जाफ़री बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में करम अली जतोई, हबीब ऐं मंसूर जाफ़री मारिजी विया। वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद इलाइक़े में ॾहका पकड़िजी वियो। कोयटा में हथियारबंदनि जी फायरिंग में किलो अब्दुल्ला जो असिस्टेंट मुख्तियार कार मारिजी वियो। केच वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 पौरत क़तल, 1 ज़ख़्मी थी पियो। कोयटा के मूसा कॉलोनी वाले इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में असिस्टेंट मुख्तियार कार अब्दुल सत्तार मारिजी वियो। कोशाब में मोटरसाइकिल सवार हथियारबंद रोड जो कम कंदड़ पौरतन ते फायरिंग करे ॾिनी। 2 पौरतन के क़तल बाद हथियारबंद फरार। लेविस फोर्स पहुंची इलाइक़े के घेरे हेठि आणे छॾियो। गंबड़ भरिसां जतोई ऐं भट्टी बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ लाल बख्श भट्टी में पुराने तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में इमाम भट्टी ऐं जावेद भट्टी क़तल थी विया। वाक़े बाद धुरियूं मोर्चाबंद इलाइक़े में खौफ ऐं हिरास पकड़िजी वियो। बांधी वेझो भाउ हथां भाउ क़तल। ॻोठ अली बख्श जमाली में रात देर से घर ॿाहिरां सुतल नौजवान आरिफ जमाली के गोलियों हणी क़तल कयो वियो। मक़तूल के अमड़ सहाफ़ियुनि आॾो ॻाल्हाईंदे चयो त प्लाट के मसइले तां मक़तूल आरिफ के भाउ नादिर ऐं संदसि मासात अकरम घर ॿाहिरां सुतल आरिफ जमाली के पिस्टल जा फायर करे क़तल करे फरार थी विया। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर बांधी नियो वियो। कराची में घर की छित किरण सबब मां ऐं संदसि 2 धीअरूं दबजी फो थी वयूं। मच्छर कॉलोनी वाले इलाइक़े में घर की छित किरी पई। 45 वर्षनि की रशीदा संदसि धीअर यास्मीन ऐं आमना दम ॾेई छॾियो। हादसे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोतियुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कश्मीर में औरताने आवाज़ से हिक जी 1 हफ़्तो अॻु अगवा थियल खैबर पख्तूनख्वा जा 5 रहवासी बाज़ियाब थी विया। पुलिस 5 ॼणनि खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा करे छॾी। पुलिस मौजूद बाज़ियाब थियलनि में मजीद, शाहिद, फज़ल रहमान, कफ़ायत ऐं शेर ज़मान शामिल आहिनि। मुल्क के मुख्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। मौसम खुशगवार। इस्लामाबाद, रावलपिंडी, मर्दान ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि में भी ककर वसी पिया। मौसमियात खाते जो चवण आहे त बरसात जो सिलसिलो अरबा ताईं जारी रहंदो। सखर, लाड़कानी, शिकारपुर, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जा इम्कान। बरसात सबब हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जो ख़दशो आहे।